पाकिस्तान ट्रेड यूनियन डिफेंस कैंपेन ऐं इनकलाबी तलबा महाज पारां बाल्शवेक इनकलाब के 103 सालगिरह जे मौके ते हैदराबाद प्रेस क्लब में मजदूर तलबा यकदेदी कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें ट्रेड यूनियन जे अॻवाननि, मजदूरनि, शागिर्दनि, औरतुनि वॾे अघ में शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि अनवर पंवर, राना कमर जमा खान, महेश कुमार, मसूरुल शाह, आलिया बख्शल थल्लो ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त बाल्शवेक इनकलाब जी 103 सालगिरह मल्हाए रहिया आहियूं। हीउ इनकलाब इंसानी समाज जो हिकु अज़ीम वाक़ियो आहे, जंहिं न सिर्फ़ु रूस जे पोइते पियल मुल्क खे तरक़ी याफ़्ता मुल्कनि जे सफ़े में खड़ो कयो, पर समाजी तौर ते पूरी तारीख़ में पोरियतनि पहिरियों दफ़ो इक़्तिदार ते कब्ज़ो कयो। हालांकि इन खां अॻु में जेके बि इनकलाब आया हुआ उन में हुकुमरान तबिको ई हमेशह इन्हनि इनकलाब या हुकूमतुनि ते कब्ज़ो कंदा हुआ, पर पोरियत जंहिंमें ॿुहारी ॾियण वारो माण्हू, रेल गाॾी खे तेल ॾियण वारो माण्हू, अदालत जे ॿाहिरि चौकीदार करण वारो माण्हू, पोरियतनि निज पुज उन्हनि कब्ज़ो कयो ऐं पोइ उन रूस खे सॼी दुनिया जे अंदरि मना तरक्कीअ जे मेराज ते पुॼायो। इस इनकलाब ने पूरी दुनिया को बदल के रख दिया था। पहली दफ़ा मेहनत कश तबके ने ज़ारशाही का, बादशाहत का ख़ात्मा करके मज़दूरों का राज कायम किया था और वहाँ पर बहुत ही कम अरसे में एक पसमानदा ज़री रूस को दुनिया की सुपर पावर में तब्दील कर दिया था। मैं समझता हूँ कि पाकिस्तान समेत पूरी दुनिया के तमाम मसाइल का हल सोशलिस्ट इनकलाब है, जिसकी रोशनी का मीनार बाल्शवेक इनकलाब 1917 है, जिसकी आज हम सालगिरह मना रहे हैं। जेका इमरान खान जी गवर्नमेंट में जेके IMF जे प्रोग्रामनि जे ज़रिए जेका निजकारी कई वई आहे, जेका तालीमी इदारनि जी जेका बजट आहे उन जी कटौती कई वई आहे, उन खां पोइ जेका महांगाई जी जेका सूरत हाल आहे उन जो जेको मामिलो आहे उहो बि चोट चढ़ी चुको आहे। डॉलर ऐं जो जेका क़ीमत आहे क़दुरु आहे उहो बि तमामु वधी चुको आहे ऐं मज़दूर यूनियन ऐं मज़दूरनि खे के बि हक़ कोन्हनि। शागिर्द यूनियन जी बहाली जो जदोजहद हली रही आहे, सो उन सॼी सूरत हाल में ही बेसिकली जेको प्रोग्राम आहे उहो आहे त असां रूसी इनकलाब खे अॼु जे दौर सां हालात सां कीअं कनेक्ट कयूं था ऐं मज़दूरनि खे असांखे नज़रियाती जेका आहे सो डायरेक्शन ॾियण जे हवाले सां ही प्रोग्राम आहे। सोवियत ब्लॉक हो उहो टुटण खां पोइ हिन सरमाएदारी निज़ाम कीअं आम मज़दूर, औरत, क़ौम खे इस्तेसाल ऐं जबर जो निशानो बणायो आहे। स्टेट, रियासत ऐं सरमाए जी रेल पेल ग्लोबल वर्ल्ड जी सूरत में तव्हां ॾिसो था जीअं वधी आहे ऐं पंहिंजे पाकिस्तान जो हालतुनि खे अॼु जो तज़िये जे हवाले सां जो गॾु थिया आहियूं त इनकलाबनि खे यादि कंदे, पंहिंजी तारीख़ुनि खे पंहिंजो कंदे, नवं तारीख़ूं जोड़ण जे लाइ अॼु अज़म जे लाइ गॾु थिया आहियूं। मां सम्झां थी त हीउ इनकलाब करणु, हीउ ॾींहुं मल्हाइणु असांजे लाइ इन करे बि ज़रूरी आहे छाकाणि त हिन ॾींहुं जेको आहिनि असांखे दुबारा उन्हनि इवेंट्स जी यादि ॾियारींदा आहिनि। अॼु बि असां हिन वक़्तु पाकिस्तान जी ओवरऑल जेका सिचुएशन आहे या दुनिया जे अंदरि जेका हालात आहिनि उहे इहे ई ॾेखारीनि था त केतिरी न बदतर सूरत हाल ओवरऑल दुनिया में आहे। असां सम्झूं था त पोरियत तबिके जी ऐं शागिर्दनि खे गॾु मिलाए हिकिड़े सोशलिस्ट इनकलाब जी सूरत में ई बाल्शवेक इनकलाब जेको अज़ीम रूस जो इनकलाब आहे जंहिं हिन धरती तां तबक़ाती समाज जो ख़ात्मो कयो, उन खे हक़ीक़ी जेका ट्रिब्यूट आहे या उनखे हक़ीक़ी जेका ख़िराज आहे उहा ईअं ई पेश करे सघिजे थी त पाकिस्तान समेत सॼी दुनिया जे अंदरि पोरियत तबिके जी तहरीकनि खे सपोर्ट कजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।